सजावल लॻे ॻोठ फ़क़ीर मोहम्मद भट्टी में चिमड़ी जे पुरस्कार बीमारी हिक ई ख़ानदान जे 4 ॼणनि खे पंहिंजी लपेट में आणे छॾियो आहे, जंहिं सबबि मुतासिर ख़ानदान सख़्त परेशानी ऐं बेवसीअ जो शिकार बणियल आहे। जिते इलाक़े में पिणु गिणती पखिड़िजी वई आहे। चिमड़ी जे पुरस्कार बीमारी जे मुतासिरनि में 27 वरनि जे हबीबुल्ला, 23 वरनि जे मेहरुनिसा, 15 वरनि जे नसीबुल्ला ऐं 12 वरनि जे खैरुनिसा शामिल आहिनि, जंहिंजे पेरनि जी चमड़ी फाटण ऐं नोह किरी वञण करे खेनि सख़्त तकलीफ़ पेश अची रही आहे। गर्भातियुनि मूजिबि चइनी ॼणनि जी बीमारीअ सबबि घर जा मामूल सख़्त मुतासिर थी विया आहिनि, जॾहिं त महदूद माली वसीलनि सबबि इलाज ख़र्च बर्दाश्त करण सदन लाइ ॾुखियो बणिजी वियो आहे। मुतासिर ख़ानदान जे सरबराह नज़ीर अहमद भट्टी साफ़िन खे ॿुधायो त हिक ई ख़ानदान जा 4 माण्हू बीमारी में मुब्तला थियण सबबि हू सख़्त ज़हनी एज़ियत में मुब्तला आहिनि। सदन चवणो हो त बीमारी जे असल नोयत ऐं सबबि अञा ताईं वाज़ह न थी सघिया आहिनि, जंहिं सबबि ख़ानदान में ख़ौफ़ ऐं गिणती वारी सूरतहाल आहे। नज़ीर अहमद भट्टी सिहत खाते ज़िले इंतिज़ामिया खां मुतालबो कयो त फौरी तौर ते माहिर डॉक्टरनि जी टीम ॻोठ मोकिले मुतासिर माण्हुनि जे मुकमल ते मुआइनो ऐं ज़रूरी टेस्ट कराए वञनि। बीमारी जो असल सबबि मालूम करे मुनासिब इलाज शुरू कयो वञे। मुतासिर ख़ानदान हुकूमत ऐं मुख़ैर हज़रात खे पिणु अपील कई आहे त चइनी मरीज़नि जे इलाज लाइ फौरी तौर माली ऐं तिबी सहकार फराहम